हुकूमत अमेरिका खे एयरबेस कायम करण लाइ सेनेट मार्टन बेट न ॾियण मुंहिंजो ॾोह बणियो ऐं इक़्तिदार छॾिणो पियो। जेकॾहिं इस्तीफ़ा न ॾिया हा त मूंखे लाशनि जा ढेर ॾिसणा पवंदा हा। बांग्लादेश जी अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाज़े जो बयान। संदसि चवण आहे त मुख़ालिफ़नि लाशनि ते इक़्तिदार हासिल करणु पिए चाहियो, न ॾियण तां विॻोड़ पैदा कया विया। शागिर्दनि खे रज़ाकार न चयो हो। बयान खे टोड़े मरोड़े पेश करे शागिर्दनि खे भड़कायो वियो। सखर वेझो पागड़े जे कच्छ वारे इलाइक़े में जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान मारिजी वेलनि जो अंग छह थी वियो। मारिजी वेलनि में माशूक जतोई, छतो महरो वाजिद राजा उर्फ राजू जतोई शामिल। मारिजी वेलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। धुरियुनि में छिकताड़ सबब इलाइक़े में खौफ़। पुलिस मूजिब वाक़ियो कारे जे तकरार तां पेश आयो। खैबर पख्तूनख्वा में शहीद थियल लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलिक जी जनाज़े नमाज़ पेशावर छावड़ी में अदा। कोर कमांडर पेशावर ऐं शहीद जे वारिसनि समेत अस्करी ऐं सिविल अमलदारनि जी वॾी अंग में शिरकत। लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलिक ज़िले खैबर जे वादी रेरा में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत माणी। हुकूमत आइन जी रोशनी में अक़लियती बिरादरी लाइ बराबर हक़ यकीनी बणाए रही आहे। अक़लियती बिरादरी सरहदुनि ते पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं। अक़लियतुनि जूं पाकिस्तान लाइ कयल ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। पाकिस्तान में अक़लियतुनि जे हक़नि लाइ कोशिशूं जारी रखंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो लाहौर में अक़लियतुनि जे क़ौमी ॾिहाड़े जे हवाले सां ख़ासि तक़रीब खे ख़िताब। संदसि चवण आहे त इसराइल गज़ा में ज़ुल्म करे रहियो आहे। दुनिया फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी जो तमाशो ॾिसी रही आहे। दुनिया फ़लस्तीनियुनि ते थींदड़ ज़ुल्म ते रुॻो ज़बानी मज़म्मत करे रही आहे। रियासत अक़लियतुनि जी मज़हबी, समाजी, सियासी ऐं मुआशी हक़नि जो तहफ़ुज़ यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो अक़लियतुनि जे ॾिहाड़े ते पैगाम। सदर जो चवण आहे त मुल्की तरक़ी में अक़लियतुनि जे किरदार जे एतिराफ़ में अक़लियतुनि जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तान में अक़लियतुनि खे समूरा सियासी, मुआशी ऐं समाजी हक़ हासिल आहिनि। असांजो मज़हब इस्लाम अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ खे मुकमल तौर तस्लीम करे थो। सरकारी नौकरियुनि में अक़लियतुनि लाइ 5% कोटा रखी वई आहे। पार्लियामेंट जे ॿिन्ही ऐवाननि में बि अक़लियतुनि लाइ सीटूं रखियल आहिनि। पाक फ़ौज पारां अक़लियतुनि जे ॾिहाड़े ते मुबारक हू। ISPR मूजिब सर्विसिस चीफ़ पाकिस्तान जी अक़लियती बिरादरी खे वाधायूं ॾिनियूं। अक़लियती बिरादरी असांजे समाज जो अणटर ऐं अहम तरीन हिसो आहे। क़ौम जी तरक़ी ऐं ख़ुशहाली में अक़लियती बिरादरी जे हिसे खां इनकार नथो करे सघिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां पिण अक़लियतुनि जे क़ौमी ॾिहाड़े ते अक़लियती बिरादरी खे वाधायूं। संदसि चवण आहे त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सिंध में अक़लियती सभ खां वधीक महफ़ूज़ आहिनि। सिंध ज़िंदगी जे हर शोबे में अक़लियतुनि खे भरपूर नुमाइंदगी ॾिनी आहे। सिंध जी तामीर ऐं तरक़ी में अक़लियतुनि जो भरपूर किरदार रहियो आहे। सिंध वाहिद सूबो आहे जिथे अक़लियत ऐं अक्सरियत में को फ़र्क़ु नाहे। पाकिस्तान में अक़लियतुनि खे मुकमल मज़हबी आज़ादी हासिल आहे। पाकिस्तान जी तरक़ी में अक़लियती बिरादरी जो अहम किरदार आहे। नफ़रत पखेड़ींदड़नि जी हौसला शिकनी करणी पवंदी। सभिनी खे गॾिजी मुल्क खे तरक़ी ॾांहुं वठी वञिणो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो कराची में तक़रीब खे ख़िताब। जेकॾहिं ख़िते में कंहिं जी मईशियत ॿुॾी रही आहे त इहो पाकिस्तान आहे। अवामी नुमाइंदनि जे नाले ते वेठल माण्हू जाली आहिनि। जंहिं ऐवान ते आवाम जो एतमाद नाहे, उहो आवाम जा मसइला हल नथो करे सघे। जमीयत उलमा इस्लाम जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो पेशावर में वापारी कन्वेंशन खे ख़िताब। जेकॾहिं ख़िते में कंहिं जी मईशियत ॿुॾी रही आहे त इहो पाकिस्तान आहे। अवामी नुमाइंदनि जे नाले ते वेठल माण्हू जाली आहिनि। जंहिं ऐवान ते आवाम जो एतमाद नाहे, उहो आवाम जा मसइला हल नथो करे सघे। जमीयत उलमा इस्लाम जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो पेशावर में वापारी कन्वेंशन खे ख़िताब। संदसि चवण आहे त साह खां सवाइ हर शइ ते टैक्स लॻायो वियो आहे। ज़ाल माण्हू टैक्स आवाम छो अदा करे? मुल्क ईअं नाहे हलंदो। मुल्क उहे सियासतदान हलाईंदा आहिनि जिन खे आवाम जी ॾुखियाईयुनि जो अहसासु हूंदो आहे। जंहिं मुल्क में इंसाफ़ न मिले ऐं इलेक्शन चोरी थिए, उते सियासी इस्तेहकाम पैदा नाहे थींदो। जेसीं ताईं आइन ते न हलबो तेसीं ताईं कुझु बि न थींदो। 77 सालनि खां असां कंहिंजो एहतसाब न करे सघिया आहियूं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी कराची में तक़रीब खे ख़िताब कयो। संदसि चवण आहे त अवाम खे IPPs जे ॻाढ़ी लाइट पुठियां लॻायो वियो। असल मसइलो IPPs जो न पर मुल्की मैशियत जो आहे। महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि अवाम परेशान आहे ऐं हुक्मराननि खे रुॻो इक़्तिदार जी ॻणती आहे। दादू में शहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में रिटायर्ड पुलिस एहलकार मज़हर शहाणी क़तल। हिकु ज़ख़्मी मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी मोहम्मद नवाज़ अस्पताल मुंतकिल। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो। पने आकिल वेझो कच्चे जे इलाइक़े में सिंधू दरिया माण ॼातल शख़्स जो लाश हथ रज़ा ॻोठ थाणे जे हद चांचड़ी ॻोठ वेझो इलाइक़े वासियुनि खे लाश मिलियो। लाश जी सुञाणप न थी सघी। फौजी जे मथे ऐं चहिरे ते रत जा निशान पिण आहिनि।
मुल्क के मुख्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात, मौसम खुशगवार बणिजी वई। कराची ऐं लाहौर के मुख्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात सबब गर्मी जो ज़ोर टुटी वियो। रावलपिंडी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात, केतिरनि ई इलाइक़नि में बिजली की फराहमी मुअत्तल। इस्लामाबाद के कुछ इलाइक़नि में हल्की बरसात, आज़ाद कश्मीर, पेशावर, मालाकंड ऐं मानसहरा में मींहुं पियो। कराची के मुख्तलिफ़ इलाइक़नि क्लिफ्टन, डिफेंस, सदर, बहादुराबाद, तारिक रोड, लियारी, माड़ीपुर, गुलिस्तान जोहर, गुलशन इकबाल, शाराए फैसल ऐं यूनिवर्सिटी रोड वारनि इलाइक़नि में किथे हल्की ते किथे तेज़ बरसात जो सिलसिलो वक्फे वक्फे सां जारी। सिंधु दरिया में पानी जी लाॻीतो चाड़, गुड्डू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। सखर बैराज वटि नंढी ॿोॾि जा वहिकिरा जारी। गुड्डू बैराज वटि मथां वहिकिरो 4,22,038 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 4,01,243 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 3,55,603 ऐं हेठां वहिकिरो 3,15,880 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। बलोचिस्तान के मुख्तलिफ़ ज़िलनि में बरसातुनि दौरान मुख्तलिफ़ वाक़िअनि में फ़ौतुनि जो अंग 15 थी वियो। 33 ज़ख़्मी। बरसाती पानी सबब घरनि, रोडनि ऐं फसलुनि खे बि नुक़सान पहुतो। PDA में मौजूदु बरसातुनि ऐं ॿोॾि सबब 354 घरनि खे नुक़सान पहुतो, जिन मां 93 घर मुकमल तौर तबाह थिया। तूफ़ानी बरसातुनि सबब 372 एकड़नि ते बीठल फसल ऐं 36 किलोमीटर रोड मुतासिर थिया। ॿोॾि सबब 5 पुलनि खे बि नुक़सान पहुतो। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में 14 अगस्त ते जश्न आज़ादी मल्हाइण जूं तयारियूं उरूज ते पहुची वियो। क़ौमी झंडा, बेज, कपड़ा ऐं ॿियो सामान ख़रीदण लाइ स्टॉल लॻाया विया। नंढनि वॾनि शहरनि में ॿार, नौजवान तोड़े पोढ़ा क़ौमी झंडनि सां शहर घिटियूं ऐं घर सिंगारण में मसरूफ़। हिन भेरे बि शहरी क़ौमी झंडे ऐं उन जे रंगनि मुताबिक़ कपड़ा ख़रीद करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में ख़ासि तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं।